असां थोरो पोइते हुयासीं। असां हिते ॾिठोसीं रेंजर जा जवान पिया, हिकिड़ो ॿियो बि हमरा पियो हिते। पोइ इन ख़ौफ़ में थोरो असां घबराइजी वियासीं। असां थोरो पोइते थी बीह रहियासीं। रेंजर चारों तरफ़ पुॼी वई ऐं हिते निगरानी कयईं। पोइ आवाम घणी जमा थिए पई त उनखे पोइते पोइते माना जेको आहे उनखे हटायो वियो ऐं जॻह खे जेको आहे पंहिंजी कस्टडी में वरितो वियो ऐं ॾिठोसीं त माना जॻह वॻह ठहियलु आहे। हिते जवान पिया, जवाननि खे रेंजर पंहिंजी कस्टडी में मिंट में खणी वई अस्पताल ऐं उन्हनि खे तबी इमदाद ॾिनी वई। ऐं इहो ॿुधण में अचे थो ॿई जवान जेके असांजा शहीद थी विया आहिनि। जी, तव्हां हिते मौजूदु हुयो जंहिं टाइम धमाको थियो? सर असां मौजूदु न हुयासीं, लेकिन इहो ॿुधण में अचे थो त के बम ब्लास्ट जेको सो हुयो गाॾी मां थियो जेको सो आहे। पोइ अलाह बचायो, अलाह साईं राम कयो आहे इहो असांजे मथां के मालिक हर साईं ख़ैर कयो। नंढो बम ब्लास्ट हुयो, कोई एतिरो न हुयो, को मालिक वरी बि ख़ैर कई। बाक़ी फ़ौजनि चारों तरफ़ कानून अची वियो, उन्हनि पंहिंजी निगरानी कई हर शइ। धमाको जेॾी महिल थियो उन महिल असां पंहिंजे एक्साइज़ ऑफिस में वियासीं। तमामु वॾो धमाको थियो। पोइ ईअं ॿाहिरि भॼी आयासीं त रेंजर्स जी गाॾी बि बीठी हुई, ॿिया माण्हू बि बीठा हुया। पोइ अफ़रा तफ़री थी वई, हर को पंहिंजी जान बचाइण लाइ हेॾे होॾे माण्हू थी विया। हाणे रेंजर्स जा वरी वाला ऑफिसर बि पहुची विया नी। अनफॉर्चुनेट इंसिडेंट में ॿ रेंजर्स जा जवान शहीद थिया आहिनि, हिकिड़ो राहगीर शहीद थियो आहे। त 3 कैजुअलिटीज़ थियूं आहिनि। धमाके जेकी नौइयत आहे उहे जेकी बम डिस्पोज़ल जी टीम आहे उहा अची रही आहे। उहा ईंदी, उन खां पोइ उहा असांखे पंहिंजो एक्सपर्ट ओपिनियन ईंदी त धमाको कीअं थियो, छा वजह हुई ऐं फर्दर डिटेल्स मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि खां असांखे एक्सपर्ट ओपिनियन मालूम थी सघनि। अच्छा, धमाके में टोटल ज़ख़्मी केतिरा माण्हू? इन में हिकिड़ो रेंजर्स जो एहलकार ज़ख़्मी थियो आहे ऐं हिकिड़ो राहगीर ज़ख़्मी थियो आहे।